बिल्कुल नाज़रीन, असां वक्त मौजूद आहियूं चाचड़ पुल लॻ हिते तक़रीबन सुबह सां 5:30 बजे एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॾुहारनि पारां जेको आहे हिते पेट्रोल पंप ते का करे 2 यूनिट हुआ जेके उन्हनि खे मुकमल तौर ते तबाह कयो वियो आहे। मूंखे इहो ॿुधाईंदो हालां कश्मीर ज़िले में आरज़ी तौर बदअमनी ते ठापुर अचण बाद बदअमनी ॿीहर जेको आहे कर खयो आहे। हिते हिननि जो जेको चवणु आहे जेके पंप जा मालिक आहिनि उन्हनि जो चवणु आहे त भत्तो न ॾियण ते ॾुहारनि असांजे मथां का कयो आहे, हमिलो कयो आहे 5:30 बजे टाइम। को बि जानी नुक़सानु न थियो आहे, पर जेके उन्हनि फायरिंग में जेके 2 यूनिट आहिनि उन्हनि खे नुक़सानु रसियो आहे, उहे मुकमल तौर ते तबाह थिया आहिनि। वधीक जेके ॾिसो पंप जा मालिक बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं त उनजो छा चवणु आहे। 5:30 बजे जो टाइम आहे सर। हिते ॾींहुं थियल आहे, हिते ॾींहुं जो टाइम आहे। हिते 2 यूनिट भञी तबाह करे छॾिया अथनि। सुबुह जो असांखे तक़रीबन 5:30 ख़बर पियो आहे, चौकीदार फ़ोन कयो असांखे। का ख़बर न आहे, नालो त नथा ॿुधाइनि, न दाड़ियल शहर बियादरी आहे, हाणे ख़बर न आहे जेके आहिनि हाणे असांखे नालो त नथा ॿुधाइनि। ईअं फ़ोन करे चवंदा पिया आहिनि। फ़ोन तक़रीबन 6 महीना पहिरें कयो अथनि, वरी साॻी हाणे नओं ताज़ो करे हाणे अञा ताईं फ़ोन न आयो। वरी आयो तव्हांखे ॿुधाईंदासीं असां। मंथली ॾियो, हा। पैसा 15 लाख रुपया ॾियो, काॾो असां ग़रीब ॾियूं। 2,500 कमाइण वारा 15 लाख काॾो ॾियूं असां। नुक़सानु 5-7 लाख जो थी वियो असां। 2 यूनिट 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये हिकिड़ो यूनिट आहे। जानी जो अलाह माफ़ी ॾिनो, बचा थी वियो। मुतालबो इहो आहे असांखे हिते चौकी ॾिनी वञे, असां सां वावर कयो वञे। MNA MP असांजो वावर करनि, ग़रीब मिसकिनो असांजो को वावर करण वारो बि कोई कोन्हे। वधीक तव्हां हालात पाण ॾिठो आहे, हा हालात पाण तव्हां ॾिठो आहे। हाणे शिदत पसंदि इहो शर पसंदि कनि था, प्रेशर पए थो। बाक़ी ॻाल्हि इहो ॾिसे थो हाणे सवादु ग़रीबनि जो हाल। हर को 1,000-1,500 रोज़ी करण वारो हो, चयो ॾाढा 15-15 लाख असांखे ॾियो, काॾों ग़रीब ॾियनि। वधीक असां चऊं था आला अमलदारनि खे, MNA आहिनि छा MP आहिनि, इनखे चऊं था बराए महिरबानी असांजो वाहर कनि। नथा कनि इंशाअल्लाह ताला असांजो पंहिंजो जिदोजहद असां पाण कंदासीं इंशाअल्लाह ताला। हा असां हिकिड़ो मिंट बि परे न आहे, सवलो आहे, टच अथसीं, टच अथसीं, परे न आहे को। बसि उहो चवनि था पंजाब ॾे वञो, पंजाब वारो चओ त सिंध वारनि ॾे वञो, ख़ुदि ई कोन्हे को। मतिलबु इहो आहे त MP MNA खां सभिनि खे चऊं था बाबा हिमत कयो नथा, पोइ असां पाण कंदासीं जुगाड़। जी बिल्कुलु नाज़रीन, अवां हिते पंप जा जेके मालिक हुया उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु आहे असां जेको आहे दाड़ियलनि खे मंथली न ॾिनी आहे, उनजे करे असांजो हिते नुक़सानु करे आया आहिनि। हिननि आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे, आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो आहे त असांजो जेको थियल नुक़सानु आहे उनजो अज़ालो कयो वञे, असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी।